बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ज़हरल फ़सादु फ़िल बर्रि वल बहरि बिमा कसबत ऐदिन नास लियुज़ीक़हुम बअज़ल्लज़ी अमिलू लअल्लहुम यरजिऊन। क़ुल सीरू फ़िल अर्ज़ि फ़न्ज़ुरू कैफ़ कान आक़िबतुल्लज़ीन मिन क़ब्ल कान अक्सरुहुम मुश्रिकीन। फ़ाक़िम वजहक लिद्दीनिल क़य्यिम मिन क़ब्लि अन यअतिय यौमुन ला मरद्द लहू मिनल्लाह यौमइज़िन यस्सद्दऊन। मन कफ़र फ़अलैहि कुफ़्रुहु वमन अमिल सालिहन फ़लिअन्फ़ुसिहिम यमहदून। लियजज़ियल्लज़ीन आमनू वअमिलुस्सालिहाति मिन फ़ज़लिहि इन्नहु ला युहिब्बुल काफ़िरीन। वमिन आयातिहि अन युरसिलर रियाह मुबश्शिरातिन वलियुज़ीक़कुम मिन रहमतिहि वलितजरियल फुल्कु बिअमरिहि वलितबतगू मिन फ़ज़लिहि वलअल्लकुम तशकुरून। सदक़ल्लाहुल अज़ीम। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीइना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। दुनिया जे अंदर इंसान जॾहिं दीन फितरत ते न हलिया, गुनाह में मुब्तला थिया, ज़ुल्म ऐं कुफ़्र इख्तियार कयूं, पोइ हिन दुनिया जे बर ऐं बहर में फ़साद पैदा थियो ऐं उन ज़ुल्म जी इब्तिदा, उन खून जी इब्तिदा हज़रत आदम अलैहिस्सलाम जे ॿिनि पुटनि हाबील ऐं काबील खां। अल्लाह ताला उन ॿिन्ही खे फरमायो तव्हां क़ुर्बानी कयो। काबील वॾो हुयो, हाबील नंढो हुयो। उन ज़माने में जेका क़ुर्बानी ऐं ख़ैरात कबी हुई, आसमान मंझो बाहि ईंदी हुई, हू पंहिंजे ख़ैरात खे ॿाहिरि रखंदा हुआ, बाहि ईंदी हुई उनखे साड़े वेंदी ऐं उहा अछी बाहि हूंदी, नूरानी शक्ल वारी। जंहिंजे ख़ैरात ऐं क़ुर्बानी खे बाहि साड़े वई, उहा अल्लाह वटि क़बूल थी वई। जंहिंखे बाहि न साड़ियो, उहा क़बूल न थी। अल्लाह फरमाए वतलु अलैहिम नबअ अबनई आदम बिलहक़ इज़ क़र्रबा क़ुर्बान फ़तुक़ुब्बिल मिन अहदिहिमा वलम युतक़ब्बल मिनल आख़र। हिकिड़े जी क़बूल थी, ॿिए जी क़बूल न थी। पोइ काबिल ॾिठो त हिन जी क़बूल थी आहे, मुंहिंजी क़बूल न थी आहे। हाबील दुंबो अल्लाह जे नाले ते ख़ैरात कयो, हुन पारू थियो भत अल्लाह जे नाले ते। अल्लाह ताला उनखे क़बूल कयो। इहो दुंबो उहो हुयो जेको जन्नत में चरे पियो। जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम इस्माइल खे ज़बह कयो, जिब्राइल अलैहिस्सलाम जन्नत मां आणे करे उनजे हेठां चढ़ियो। पोइ भाउ खां वेर वठण जे लाइ कि मां हिन खां इंतकाम वठां, हीउ अहिड़ो मोतबर आहे, हिन जी क़ुर्बानी क़बूल थी आहे, मुंहिंजी क़ुर्बानी क़बूल न थी। ॿाहिरि वठी वञी भाउ खे क़त्ल कयो। ऐं दुनिया में पहिरियों खून हुयो। हाणे कार्य करे हिनखे जे कुल्हे ते खई पियो वञे, सॼो ॾींहुं कुल्हे ते भाउ जे लाश खे खई वञे।
अल्लाह फरमाए फबअसल्लाहु गुराबन यबअसु फिल अर्दि लियुरियहु कैफ युवारी सव्वत अखी क़ाल या वैलता अअजज़्तु अन अकून मिस्ल हाज़ल गुराब फअवारिय सव्वत अखी फ़अस्बह मिनन नादिमीन। अल्लाह ताला ब कांव मोकिलिया, हुया मलाइका इंसान कांव जी सूरत में। हिकिड़े कांव ॿिए कांव खे टूंगो हयो, उहो कांव मरी पियो। उन खॾु खोटरे चोंब सां ऐं पेरनि सां उन कांव खे उन अंदरि पूरे मथां मिटी लटी छॾी। क़ाल या वैलता अअजज़्तु अन अकून मिस्ल हाज़िल गुराब। अफ़सोस, कांव वधीक अकुलमंद आहे, मूंखे एतिरो अकुल बि कोन्हे। तंहिं करे चवंदा न कांव सियाणो कांव आहे, चए मूंखे एतिरो अकुल बि कोन्हे। उहो खॾो खोटरे क़बर ठाहे काबील हाबील खे दफ़न कयो। तंहिं करे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दुनिया जे अंदरि पहिरियों क़त्ल कंदड़ काबील आहे। हाणे दुनिया जे अंदरि जेको बि बेॾोहो माण्हू क़त्ल थिए थो, उन बेॾोहो क़त्ल जो खून जो ॾोह काबील ते पवे थो, जो पहिरीं मूजिद क़त्ल कंदड़ काबील आहे। अल्लाह फरमाए ज़हरल फ़साद फिल बर्रि वल बहर। जॾहिं इंसान दीन खे छॾे ॾींदो आहे, छो त दीन इंसान जे फितरत ऐं तबियत में आहे। जॾहिं इंसान दीन फितरत खे छॾे ॾींदो आहे, उहो इंसान अहिड़ा अमाल कंदो आहे जो शैतान खां बि अॻु कढी वेंदो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ज़हरल फ़साद फिल बर्रि वल बहर। ज़ाहिर थी पियो फ़साद, बर मन पट में ऐं बहर दरिया में। बिमा कसबत ऐदी नास, तंहिं सबा जो कमायो माण्हुनि जे हथ। ज़मीन ते बि फ़साद। तव्हां बहर में जेके ॿेड़ा हलनि था, के मच्छियूं मारनि था, हिकिड़े इलाइक़े खां ॿिए इलाइक़े ताईं सफ़र कनि था, उन्हनि जा पाण में इख़्तिलाफ़, पोइ फ़साद ई फ़साद। बिमा कसबत ऐदी नास, तंहिं सां जो कमायो माण्हुनि जे हथनि। लियुज़ीक़हुम बाज़ल लज़ी, जीअं त चखाए उन्हनि खे बाज़ उहो जो अमल कयूं। लअल्लहुम यरजिऊन, उमेद आहे त मन इहे मोटे। कुल सीरू फिल अर्ज़, जो पैगंबर सैर कयो ज़मीन में। फंज़ुरू, पोइ ॾिसो कीअं आहे उन्हनि माण्हुनि जी पछाड़ी, उन्हनि जो अंजाम। मिन क़ब्ल, हिन खां अॻे। कान अक्सर मुशरिकीन, उहे अक्सर माण्हू मुशरिक। तंहिंजे करे अल्लाह ताला हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो, दीन मज़बूत ते हुज। फ़ाक़िम वजहक लिद्दीन लिल क़य्यिम, पंहिंजे चेहरे खे, पंहिंजे ज़ात खे जेकॾहिं फेराई दीन क़य्यिम, मिलत इब्राहिम तरफ़, जेको तौहीद परस्त, जेको मिलत इब्राहिम खां हटियो, उनजी का इंतिहाई कान्हे। एॾो ज़ुल्म ऐं ऊंदही में हली वियो। फ़ाक़िम वजहक लिद्दीन, पोइ सिधो कर पंहिंजे ज़ात खे दीन मज़बूत जे लाइ। मिन क़ब्ल, हिन खां अॻे। ऐं यअतिया, हीउ जो अचे उहो ॾींहुं, ला मरद लहू, नाहे फिरण उन जे लाइ अलाह जे तरफ़ खां। यौमइज़िन यसद्दऊन, जो उन ॾींहुं माण्हू जुदा थी वेंदा, माना क़यामत खां अॻु। मन कफ़र फ़अलैहि कुफ़्र, पोइ जेको मुनकिर थियो, पोइ उन्हीअ ते आहे भली मुनकिर। हिसाब किताब अलाह ते आहे। फ़मन शाअ फ़लयुमिन वमन शाअ फ़लयकफ़ुर, इंसान जी मर्ज़ी आहे ईमान आणे चाहे कुफ़ुर करे। हिसाब किताब क़यामत जे ॾींहुं अलाह जी ज़ात आहे। वमन आमिल सालिहन, जेको शख़्स अमल करे थो नेक, फली अनफुसिहिम, पोइ इहे पंहिंजे नफ़्सनि जे लाइ यमहदून, सिंगारनि था। लियजज़िय अल्लज़ीन आमनू, जीअं त बदिलो ॾिए उन माण्हुनि खे जंहिं ईमान आंदो। वअमिलु सालिहात, ऐं अमल कयूं नेक। मिन फ़ज़ली, पंहिंजे महिरबानीअ खां, उन अलाह जे महिरबानीअ खां। इन्नहु ला युहिब्बुल काफ़िरीन, बेशक अलाह नथो पसंदि करे काफ़िर। हाणे दुनिया जे अंदरि फ़साद पैदा थियो, बर ऐं बहर जे अंदरि। अल्लाह ताला फरमाए, इन बर ऐं बहर खे वरी जेकॾहिं मां आबाद कयां पंहिंजे रहमत सां, त मूंखे को पुछण वारो कोन्हे। थधिड़ियूं हवाऊं घुलनि थियूं, अलाह जी ज़ात वरी मींहुं वसाए। हदीस शरीफ़ में आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमे जो ख़ुतबो पिया ॾियनि। ख़ुतबो ॾींदे हिकिड़ो शख़्स उथी बीठो, फरमाई, अलाह जे रसूल, हलकल माल वल अयाल, माल हलाक थी वियो, औलाद हलाक थी वियो। अलाह खां दुआ घुरो त मींहुं वसे।
हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे नुबुवत वारा ॿई हथड़ा मुबारक मथे खणी करे दुआ घुरियऊं, अल्लाहुम्मा अस्क़िना गैसन मुगीसन मरीअन मुरियन आजिलन गैर आजिलन नाफ़िअन गैर ज़ार। इमामुल अंबिया हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुम्मे जे ख़ुतबे जे दौरान दुआ घुरियऊं, ए अल्लाह असांखे मींहं जो पाणी प्यार, मींहुं हुजे वॾ फुड़ो लगातार हुजे, जेको नफ़ो ॾींदड़ हुजे नुक़सान ॾींदड़ न हुजे। हुज़ूर जी दुआ ही साहबा था फरमाइनि, नज़र कईसीं ककर पाण में ठहंदा विया, हालांकि मतिलबु साफ़ हुयो। ख़ुतबे खां फारिग थिया हुज़ूर जन निमाज़ पढ़ायूं, मींहं जो शुरू थियो, असांजी पेशानी ऐं नक सजदो पई करे गप में, मींहुं एतिरो पई। साहबा इकराम निकिता, कोडणूं खयूं पाणी जे तरफ़, अची मींहुं शुरू थियो। जुमे जो ॾींहुं छंछरु आचर सूमर अंगारो अरबा वरी फिरी थियो जुमे जो ॾींहुं। वरी साॻियो शख़्स उथी वियो, साईं हलकल माल वल अयाल, साईं माल ऐं अयाल तो हलाक थिए, घर किरी पिया। अल्लाह खां दुआ घुरो त मींहुं बंदि थिए। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी पंहिंजा हथड़ा मुबारक खणी करे फरमायो, अल्लाहुम्मा हवालैना, हुज़ूर जिन आंगुर खे हीअं पिया कनि, तव्हां बि हीअं कयो, अल्लाहुम्मा हवालैना वला अलैना वअलल जिबाल वल आक़ाब वल औदियत वल अशजार। अल्लाहुम्मा हवालैना, ए अल्लाह असांजे चौधारी, वला अलैना असांजे मथां न, वअलल जिबाल जबलनि ते वहे, वल आक़ाब वल औदियत वल अशजार जंगलात जे मथां मींहुं वसे, जबलनि जे मथां मींहुं वसे, मदीनो सैराब थी वियो। सावत फरमान आंगुर जे हुज़ूर जिन हीअं इशारो कयो, ॾिसूं पिया त ककर हटंदा पिया, अशद आंगुर हुज़ूर जी हले पई। तंहिंजे करे असां वटि मशहूरु आहे न, जुमे जॾहिं मींहुं वसे त जुमे खां जुमो वरी 8 ॾींहं मींहुं वसे। मींहुं हुजे त अल्लाह जे रहमत वारो हुजे, महिरबानी वारो हुजे, जंहिंजा फ़सुल थियनि, आबादियूं थियनि, जानवर बि ख़ुशहाल थियनि, माण्हू बि ख़ुशहाल थियनि, सभई ख़ुशि थियनि। इहो मींहुं हुजे त अल्लाह जे रहमत वारो। अहिड़ो मींहुं न हुजे जेको असांजे लाइ अज़ाब बणिजी वञे। अल्लाह ताला अहिड़े अज़ाब खां असांखे बचाए। फरमायो वा मिन आयाती, ऐं अल्लाह जे निशान खां, ऐं युरसिल रियाह, हीअ त मोकिले थो हवाऊं, मुबशरात ख़ुशख़बरी ॾींदड़। हवा उत्तर जी हवा ख़ुशख़बरी ॾिए थी, मींहुं अचण वारो अथव। वा मिन आयाती, ऐं जे निशान खां, ऐं युरसिल रियाह घुलाए थो हवाउनि खे, मुबशरात ख़ुशख़बरी ॾींदड़, वली युज़ीक़कुम, ऐं जीअं त चखाए तव्हांखे पंहिंजे रहमत खां, रहमत वारो मींहुं। वरी तजरियल फुल्क, जीअं त हलनि थियूं ॿेड़ियूं उन अल्लाह जे हुकुम सां। वरी तबतगू, ऐं जीअं त तलाश कयो तव्हां उन अल्लाह जी महिरबानीअ खां। वलअल्लकुम तशकुरून, ऐं मन मन तव्हां शुक्र। वलक़द अरसलना मिन क़ब्लिक, ऐं अलबत्ता की मोकिलियोसीं असां तव्हां खां अॻु में कई रसूल। अल्लाह ताला हिन आयत में इरशाद बयान फरमाया, इहा आयत ख़त्म नबूवत जो दलील अथव। अल्लाह फरमाए वलक़द अरसलना मिन क़ब्लिक, पैगंबर असां तव्हां खां अॻु में कई रसूल मोकिलियासीं। पैगंबर खां अॻु में कई रसूल, चइबो त पैगंबर खां बाद में को रसूल ऐं नबी न ईंदो। छो जेकॾहिं पैगंबर खां बाद में को रसूल अचे हा, अल्लाह ही फरमाइना वलक़द अरसलना मिन क़ब्लिक व मिन बादिक। मिन क़ब्लिक जो लफ़्ज़ ॿुधाए थो इहा आयत पैगंबर अव्हां खां अॻु में कई रसूल आया। इहा आयत ख़त्म नबूवत जो दलील आहे। पैगंबर खां बाद में को बि नबी न ईंदो। हुज़ूर जो फरमायो अना ख़ातमुन नबी ला नबी बाद। तंहिंजे करे इहो मिर्ज़ा ग़ुलाम अहमद क़ादियानी दज्जाल कज़्ज़ाब। वलक़द अरसलना, ऐं अलबत्ता की मोकिलियोसीं असां तव्हां खां अॻु में कई रसूल इला क़ौमिन, पंहिंजनि क़ौमनि जे तरफ़। फजाऊहुम बिल बय्यिनात, पोइ आंदऊं उन वटि मौजज़ात ऐं निशानियूं। फंतक़मना, पोइ बदिलो वरितोसीं असां उन खां अजरहूं, जंहिं ॾोह कयो। वकान हक़न अलैना, आहे साबित असां ते मोमिननि जी मदद करणु। अल्लाहु लज़ी, अल्लाह उहो आहे, युरसिलु रियाह, जेके मोकिले थो हवाऊं, वतुसीरु सहाबनि, पोइ खणनि थो ककिरनि खे, वयबसुतु फि समाए, पोइ पखेड़े थो उन खे आसमान में, कैफ़ यशाअ, जीअं घुरे। वयजअलुहु किसफन, पोइ करे थो उन खे तह बतह, लगातार मूसलाधार मींहुं। फतरल वदक, पोइ ॾिसंदे तूं वॾ फुड़ो मींहुं। यख़रुजु मिन ख़िलालिही, निकिरे थो उनजे विचां।
वाइदा असाबा बि पोइ जॾहिं पहुतो इन असां जंहिंखे घुरे पंहिंजनि ॿारनि खां इदा यस्तबशिरून जो ओचितो इहे ख़ुशि थियनि वाइन कान में क़बल ऐं अगरचे हुया इन्हीअ खां अॻु में ऐं इहो नज़र अलैहिम ही जो नाज़ुल कयो उन्हनि ते मिन क़बल ई इन्हीअ खां अॻे लमुबलिसीन अलबत्ता ना उमेद हुया अलाए मींहुं वसंदो अलाए न वसंदो अल्लाह उन्हनि जे साम्हूं उमेद जा किरणा ज़ाहिर कया तव्हां बि आबाद तव्हांजा हैवान हलाल उहे बि आबाद तव्हांजी ज़मीनूं बि आबाद फर्दुर इला आसार रहमतुल्लाह पैगंबर ॾिस तूं अल्लाह जे रहमत जे निशाननि जे तरफ़ कैफ़ युहिल अर्ज़ कीअं तो आबाद करे ज़मीन खे बाद मौतिहा उनजे गैर आबाद थियण खां पोइ इन ज़ालिक बेशक इहो लमुहिल मौता अलबत्ता मुअन खे ज़िंदह कंदड़ आहे जीअं गैर आबाद ज़मीन खे अल्लाह ताला आबाद थो करे क़यामत जहिड़ी अहिड़ी तरह मुअन खे बि ईअं ज़िंदह कंदो हो अला कुल्लि शैइन क़दीर ऐं अल्लाह हर शइ ते क़ादिर आहे अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला तव्हां असांखे क़ुरान जे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।